वज़ीर आज़म हाउस तर्जुमान सागदार जी इस्तीफ़ा वारनि ख़बरुनि जी तरदीद करे छॾी। मुसद्दिक़ मलिक चयो आहे त सागदार जी बीमारी सबबि नाणे वारी वज़ारत जो कलमदान वज़ीर आज़म वटि आहे। अदालती हुकुम जी सूरत में सागदार जो नालो ECL में शामिल करण जो जाइज़ो वरितो वेंदो। वज़ीरनि ते इल्ज़ाम लॻंदा रहंदा आहिनि। रुगो इल्ज़ामनि तहत नालो ECL में शामिल कयो वियो त समूरी काबीना जो नालो अची वेंदो। नेब लाहौर जो अॻूणी वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ऐं संदसि कुटुंब जा नाला एग्ज़िट कंट्रोल लिस्ट में विझण लाइ लिखियल ख़त नेब हेडक्वार्टर्स खे मिली वियो। ख़त में चयो वियो आहे त इवनफील्ड रेफरेंसिस में अॻूणी वज़ीर आज़म संदसि पुटनि हसन ऐं हुसैन ऐं धीउ मरियम नवाज़ ऐं नाठी कैप्टन रिटायर्ड सफदर जो नालो ECL में शामिल कयो वियो। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी धीउ मरियम नवाज़ लाहौर जी था कनि। 120 जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो। मरियम नवाज़ चयो आहे त नवाज़ लीग मुतहिद आहे, उनखे टोड़ण जूं साज़िशूं कंदड़ नाकाम थींदा। ॿुधायो वञे त उहे 72 माण्हू किथे आहिनि जिन जे छॾण बाबति ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। हमज़ा शहबाज़ चयो आहे त सागदार जो पंहिंजो मुल्क आहे, कॾहिं बि ॾे वापसि अची सघे थो। अदालती फ़ैसिलनि ते ख़दशा आहिनि। मुशर्रफ दौर में बि केसनि खे मुंहुं ॾिनो, हाणे बि ॾेई रहिया आहिनि। पीपल्स पार्टी अॻवान डॉक्टर आसिम जी इस्तीफ़ा गुज़ारत बणिजी वई। डॉक्टर आसिम चवे थो त न हुन खां इस्तीफ़ा वरिती वई ऐं न ई हुन इस्तीफ़ा ॾिनी। जेके ॻाल्हियूं कनि पिया उन्हनि खां पुछियो वञे। वरी वज़ीर मुरादरी शाह चयो आहे त डॉक्टर आसिम ज़ाती सबबनि जे करे पार्टी उहिदे तां इस्तीफ़ा ॾिनी। संदसि चवणु आहे त आदमशुमारी ते शुरू खां असांखे एतिराज़नि खे न ॿुधो वियो। आईनी तरमीम जी हिमायत न कयूं हा त चूंडूं रोलड़े जो शिकार थी वञनि हा। अदालती हुक्मनि बावजूदि इस्लामाबाद में फैज़ाबाद इंटरचेंज ते लॻल धरणो ख़त्म न करायो वियो। इंतिज़ामिया 13 ॾींहनि खां जारी धरणो ख़त्म करण लाइ मोहलत में 24 कलाकनि जी वात करे छॾी। धरणे सबबि एम्बुलेंस खे रस्तो न मिलण सबबि मरीज़ फौत। बलूचिस्तान जे तुर्बत ज़िले मां वधीक 5 लाश हथ ताजबान वारे इलाइक़े मां मिलियल लाशनि मां 3 ॼणनि जी सुञाणप गुजरात वासी उस्मान कादिर, दानिश अली ऐं बदर मुनीर तौर थी वई। पंजाब जे वरी वज़ीर शहबाज शरीफ़ पारां तुर्बत में लाश मिलण ते गणती जो इज़हार ऐं मज़म्मत कंदे चयो आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। कराची जे गोधरा वारे इलाइक़े में FIA ऐं रेंजर्स जी गॾियल कार्रवाई। हवाला ऐं हुंडी जे बदनाम एजेंट इरफान अहमद खे 3 साथियुनि समेत गिरफ़्तार करे ॾोह में इस्तेमाल कयल कंप्यूटर, मोबाइल फ़ोन्स ऐं ॿियो रिकॉर्ड कब्ज़े में वठी छॾियो। कराची जे दहशतगर्दी जे अंत वारी अदालत 9-0 में दहशतगर्दनि खे पनाह ॾियण वारे केस में MQM पाकिस्तान जे अॻवान आमिर ख़ान ऐं मिनहाज काज़ी ते फ़र्ज़े जुर्म लागू करे छॾियो। जवाबदारनि जो ॾोह मञण खां इनकार। अदालत 4 दिसंबर ते शाहिदनि खे तलब कंदे मफ़रूर जवाबदारनि खे इश्तिहारी करार ॾेई छॾियो। दिसंबर से एकता जो दिहाड़ो मल्हाइण लाइ समूरी सिंध में तैयारियूं ज़ोर शोर सां जारी। सिंध एकता जे सकाफ़ती रंग सां रंगजण लगी। चिंता को तलवार की नोक पे रखे वो राजपूत, रेत की नाव लेकर समंदर से शर्त लगाए वो राजपूत, और जिसका सर कटे फिर भी धड़ दुश्मन से लड़ता रहे वो राजपूत। बॉलीवुड की हलंदड़ साल की सब खां वधीक तकरारी फिल्म पद्मावती खिलाफ जारी झेड़न में शिद्दत अची वई।
दीपका जी सिक्योरिटी सख्त, राजपूतन जी तंजीम कामी सेना एहतजाज कंदे राजस्थान जे मशहूर तारीख़ी किले चित्तौड़गढ़ के ब्लॉक करे छॾियो, सियाहन के अंदर वञण खां रोकियो।